अस्सलाम वालेकुम दोस्तों, स्वागत हो असांजे यूट्यूब चैनल ते तव्हांखे भली कार। टॉपिक जे तरफ़ हलण खां पहिरियां जेकॾहिं तव्हां असांजो यूट्यूब चैनल सब्सक्राइब नाहे कयो त फ़ौरन हिन चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं बेल आइकन खे दबायो त जीअं असांजी हर वीडियो बआसानी सां अव्हां ताईं पहुची सघे। दोस्तों, टॉपिक जे तरफ़ हलिजे थो त ककर छा थींदा आहिनि ऐं कीअं ठहनि था। दरअसल ककर उन वक़्तु ठहनि था जॾहिं फ़ज़ा में मौजूदु आबी बुख़ारात नंढनि पाणीअ जे ज़रनि में बदिलजी वञनि था। ई ज़रा एतिरा छोटा थियनि था जो इंसानी अख सां न ॾिसी सघजनि था। ही ज़रा हवा में आसानीअ सां तरी सघनि था। जॾहिं इहे ज़रा तमामु वॾे मिक़दार में पाण में मिली वञनि था त पोइ ककर ठही पवनि था। ककरनि खे जा मुख़्तलिफ़ क़िस्म थियनि था। ककर या त आबी बुख़ारात सां ठहियल हूंदा आहिनि या त पोइ बर्फ़ जे नंढनि कलमनि जे मिलण जे करे ठहनि था। लेकिन उन्हनि जो इन्हिसार जोग्राफ़ी माहौल ते थिए थो। आमतौर ते बादल या ककर 7000 फुट जी बुलंदीअ ते मौजूदु हूंदा आहिनि, लेकिन कुझु उन्हनि जा क़िस्म अहिड़ा बि आहिनि जेके 10,000 फुट या 25,000 फुट जी बुलंदीअ ते पिणु असांखे मिलनि था। ककर हवा में ऊचाईअ ते तरंदा रहनि था, लेकिन कॾहिं कॾहिं थधी मौसम में हू ज़मीन जे वेझो अची वञनि था ऐं जंहिंजे करे ज़मीन ते धुंध छांइजी वञे थी।